चनाब दरिया में हेठ मरला पर इंतहाई मथाई दर्जे की बोट पानी की सतह 5,31,000 क्यूसेक खां वधी वई। खानके कादराबाद पर पानी के वहगरनि में इजाफो। मथाई दर्जे की बोट रावी दरिया में हेठ सतनाई ते वॾी बोट हेठ सतनाई के बचाइण लाइ माइसपुरा बंद तोड़ियो पियो। पीर महल जा 12 कोट ॿुॾी पिया। खानेपाल जा 136 कोट मुतासिर। चनाब दरिया जो बोड़े जो वेकिरो मुल्तान पहुची पियो। 3 मुही हेठ मां बोड़े जो वेकिरो मुल्तान में दाख़िल थियो। मुल्तान शहर के बचाइण लाइ कायम अकबर बंद ते पानी की सतह 5 फुट वधी वई। घरनि के नुक़सान पानी से दबाव सबब हेठ मोहम्मद वाला रोड ट्रैफिक लाइ बंद। आबादी के बचाइण लाइ हेठ मोहम्मद वाला रोड के कट हड़ण जो फैसलो। बारूदी मवाद नस्ब कयो पियो। चनाब ऐं रावी दरियाउनि जे वॾी बोड़े जो वेकिरो मुज़फ़रगढ़ मां गुज़री रहियो आहे। मौसमियात खाते अॼु खां 5 सेप्टेम्बर ताईं वधीक बरसातनि जो अलर्ट जारी करे छॾियो। भारतीय हाई कमीशन पाकिस्तान के बोड़े के हवाले से इतला दी छो। पाकिस्तान के सतलज दरिया में हिरकी फिरोजपुर पर वही बोड़े जो इतला दिनों पियो। भारत पाकिस्तान के तवी दरिया में जम्मू पट पर वही बोड़े जो इतला दी छो। आबी वसीलन वाली वजारत बोड़े जो अलर्ट जारी करे छो। सिंधु दरिया में गुड्डू बैराज पर 24 कलाकनि दौरान पानी से बेकरन में 9,000 क्यूसेक और सखर बैराज पर 20,000 क्यूसेक बाद गुड्डू बैराज पर पिछोड़े दर्जे की बोट डिक्लेयर। सखर और कोटड़ी बैराजन पर नंढी बोरी बरकरार। गुड्डू बैराज पर पानी जो मथा बेकरो 3,69,649 क्यूसेक और हेठा बेकरो 3,54,224 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज पर मथा बेकरो 3,575 क्यूसेक और हेठा बेकरो 2,50,875 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज पर पानी जो मथा वेकिरो 2,66,804 क्यूसेक और हेठा वेकिरो 2,38,000 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंधु दरिया में सेवण पर 425 खां वधीक गोट पानी हेठ चौपाई माल पर फांसी पियो। यूसी टल्टी के चेयरमैन ज़िला इंतजामिया के ख़त लिखी वाहिश की अपील करे छॾी। हैदराबाद में कोटड़ी बैराज पर नंढी बोड़ सबब सिंधु दरिया के वेझो रहंदड़ माण्हुनि के घर खाली करण की हिदायत। किंगरी जो कचो ॿुॾी वञण सबब केतिरनि कोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी पियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते तलपिनार मटियारी ज़िले में लाइफ स्टॉक खाते पारां बीमार जानवरनि जे इलाज लाइ 3 कैंपूं क़ाइमु कई पियूं। डिप्टी डायरेक्टर लाइफ स्टॉक जो चवणु आहे त हिन महिल ताईं 15,000 खां वधीक जानवरनि जो इलाज कयो वियो आहे। बोरई बरसातनि सबब गिज़ाई बहरान जो ख़दशो। मुल्क में कणक ऐं अटे जा अघ वधी विया। पंजाब हुकूमत कणक ऐं अटे जे जुर्पुर ते पाबंदी मड़े छॾी। कराची में कणक जे 100 किलोग्राम बोरी की क़ीमत में 2,000 रुपयनि खां वधीक बाद 50 किलोग्राम अटे जो अघ 5,000 रुपयनि खां मथे थी पियो। पिशावर में 2 किलोग्राम अटे जो थेलो 2,500 रुपया। लाहौर में 15 किलो पारो अटे जो थेलो 1,500 रुपया ऐं कोयटा में 20 किलो अटे जो एक्स मिल रेट 2,130 रुपया थी पियो। अमेरिकी काउंसल जनरल चार्ल्स गुडमैन की कायद-ए-आज़म की मिसाल ते हाज़री मिसाल ते फुल रखिया। ई मेहमाननि की किताब में तासुरात लिखिया। ॿी आलमी जंग में जापान के शिकस्त ॾियण की सालगिरह ते चीन में क़ौमी तारीख़ की सब खां वॾी शानदार फौजी परेड। चीनी सदर जो दुनिया लाइ मंजू पैगाम। तियानमन स्क्वायर ते तारीख़ी परेड। हाइपरसोनिक मिसाइल ऐं एटमी हथियार समेत जदी चीनी फौजी टेक्नोलॉजी की नुमाइश। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, रूसी सदर व्लादिमीर पुतिन, उत्तर कोरिया चेयरमैन किम जोंग और ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि के नुमाइंदनि की शिरकत। चीनी सदर शी जिनपिंग मेहमाननि की आजण कई। तकरीब के ख़िताब कंदे चीनी सदर चयो त दुनिया हिन वक़्त अमन या जंग के बवाटे ते बीठी आहे। इंसानियत के ॿिन्ही मां हिक जी चूंड करणी पवंदी। दुनियावीर तारीख़ी इल्मनि के थियण खां रोके चीनी माण्हू अमन लाइ पुरज़म आहिनि। चीन तारीख़ जे सही पार ते बीठल आहे। चीन की तरक्की ऐं ख़ुशहाली के रोके नथो सघिजे। वो एक अहिड़ो आलमी निज़ाम चाहे थो जेको इंसाफ़ ऐं बराबरी ते ॿधल हुजे।
भारत जो टैरिफ घटाइण जो को बि इरादो नाहे। ट्विटर सिख अमेरिका सां हिक तरफ़ो पापार करे रहियो आहे, जेकरे अमेरिकी शयुनि ते दुनिया में सभ खां वधीक टैक्स लागू कयो। ओवल ऑफिस में ॻाल्हाईंदे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो त अमेरिका ठाहींदड़नि खे भारतीय वापारी पॉलिसीज़ पर वॾो नुक़सान बर्दाश्त करणो पियो। भारत सां तमामु सुठा लाॻापा आहिनि, जेकरे वॾा टैरिफ लागू न कया। चीन, मैक्सिको ऐं कैनेडा जूं कंपनियूं अमेरिका में कमु कंदियूं, जिन खे टैरिफ में छूट ॾिनी वेंदी। गज़ा में इसराइली फ़ौज जो ज़ुल्म ऐं ॾाढ जारी। ताज़नि हमलनि में 100 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। ॾखण गज़ा जे अल-मवासी इलाइक़े में पाणी जे पिरस वारे मर्कज़ ते इसराइली ड्रोन हमलो, केतिराई बार माशी पिया ऐं ज़ख़्मी। इसराइली फोर्सेस दावा कई आहे त हमास जे हिकु मेंबर हासिम नईम खे मारियो पियो आहे, जंहिं ते गज़ा में 3 इसराइली क़ैदियुनि खे रखण जो इल्ज़ाम हो। हमास तरफ़ां इसराइली दावा ते अञा ताईं को बि जवाब न आयो आहे। ऐं कराची में अब्बासी शहीद अस्पताल जे डॉक्टर्स जो पघारूं न मिलण ख़िलाफ़ 8 ॾींहं बि एहतजाज। डॉक्टर्स एहतजाज पर अब्बासी शहीद अस्पताल में OPD बंदि, ICU ऐं एमरजेंसी बि मुतासिर। डॉक्टर्स जो चवणु आहे त जेसीं ताईं पघारूं जारी न थींदियूं, एहतजाज जारी रहंदो।